अल्लाह ॾिनी आहे उन में उनजे घरवारी जो हिसो बि आहे, उनजी न्याणी जो हिसो बि आहे। पर अफ़सोस आहे असांजा एतिरा उलमा इकराम हिंदुस्तान पाकिस्तान में आहिनि, मगर हिंदुस्तान पाकिस्तान जे थर मंझि को माण्हू न्याणी खे मिल्कियत ॾियण लाइ तयारु कोन्हे। इहो वॾो ज़ुल्म आहे, इहो कहर आहे, ख़ुदा जो ॾमर आहे। महिरबानी करे जॾहिं कंहिंजा 100 वरे पूरा थियनि था कंहिं माण्हू जा, त हू पुठियां जेका मिल्कियत छॾे थो, अल्लाह जे रसूल जो फरमान आहे त पहिरीं उनजो कर्ज़ अदा कयो वञे। कर्ज़ खां पोइ जेका बचे थी उन में उनजी ज़ाल जा 4 आना आहिनि, औलाद जा उन में 8 आने हिसाब सां, न्याणी जा 4 आना आहिनि। अवी ॾींदा आहियो अलाए कोन ॾींदा आहियो? आऊं भायां थो ख़ैर जी गुज़री, हा न, ख़ैर जी गुज़री। बसि चओ था बसि मायूं मानी खाई वेठियूं आहिनि, ॿियो कुझु मायुनि जो हक़ु कोन्हे। ईअं न करियो, ख़ुदा ॾाढो अथव। हीअ औरतूं अवी हिननि असीं बि कंहिं आऊं बि कंहिं औरत जे पेट मां ॼायो आहियां, उहा मुंहिंजी माउ आई। अवी बि कंहिं औरत मां ॼाया आहियो, उहा मुंहिंजी माऊं आहिनि। जंहिंजे पेटनि मां ॼमो था त उन्हनि जो हक़ अदा करियो। घरवारी आहे ज़ाल, उनजी इज़त करियो, उनजे पीउ जी, उनजी माउ जी, उनजे पंहिंजे सालनि जी, उनजे ख़ानदान जी इज़त करियो। ईअं जो ईअं मायूं बि जेके आहिनि से अव्हांजी इज़त कनि, जेको जंहिंजे निकाह में आहे उनजी इज़त रखे, उनजे माइटनि जी इज़त रखे। बाक़ी जे कंदव राठौड़ी लठ खणी बीह रहंदो त पोइ अलाह ॾाढो अथव। मूंखे ख़बर आहे हिकिड़ा माण्हू ॿाहिरि टकोल आहिनि, हिकिड़ो पर घर में अची घणी टेड़ी कंदा आहिनि, उहा बि न कजो। ॿाहिरि भले कुटिजी अचे पर घर अची चवंदो लठ खणंदो, चवंदो तूं हीउ कमु कयो छो? बाबा हीअ बि त ख़ुदा जी मख़लूक आहे। अलाह साईं क़ुर में चए थो त अर्रिजाल क़व्वामून अलन निसा, ही मौलवी वेठा आहिनि, अलाह फरमाए थो त मर्द हाकुम आहे औरत जे मथां। केरु आहे? हाकुम। पर वरी ॿी बि आयत आहे, अलैहिस्सलाहु बिअहकमल हाकिमीन, सभिनी हाकुमनि जो हाकुम अलाह आहे। जे तव्हीं पंहिंजे घर ते हुकुमदार आहियो त अव्हां ते हुकुम अलाह जो आहे। तव्हीं पंहिंजे घरवारी खां पुछो था त हीअं छो कोन थियो, त अलाह बि अव्हां खां पुछंदो त हीअं छो कोन कयई। ठीकु आहे? जेकॾहिं मर्द ॾिसी ॿुधी छॾियो, मर्द बदमाशी न कजो, औरतुनि सां सुठो रवैयो हलिजो। ऐं औरतुनि खे बि नसीहत पियो करियां त बाबा तव्हां पंहिंजे घरनि जो सींगारियो, पंहिंजे घरनि खे सींगारियो, अलाह जे मुक़दस कलाम क़ुर पढ़ण सां सींगारियो। सुबुह जो पढ़ो, नबी साईं ते दुरूद पढ़ो, शाम जो पढ़ो, ॿिपारनि जो पढ़ो। ऐं अवी औरतूं, अवी बि अलाह जी उहा साॻी मख़लूक कयो। चओ त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमा ख़ातून जन्नत बीबी पाक दामन फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा संदन न्याणी हुई। जॾहिं बीबी साहब घर में ईंदी हुई त ॿिन्ही जहाननि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे अदब में उथी बीहंदा हुआ। यानी नबी साईं दर्स ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हांजी न्याणी तव्हांजे घर में अचे त वेठल आहियो त उथी बि उनजो इस्तक़बाल करियो। पाण हुज़ूर जिन जे रस्ते ते हलणो आहे त बाबा इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, सम्झो था। 4 शादियूं मर्द करे सघे थो, मगर इन शर्त सां जेकॾहिं पहिरीं ज़ाल वांगुरु ॿी खे भाए थो हिकु जहिड़ो त करे सघे थो, न त उनखे हक़ न आहे करण जो। जेकॾहिं हिकिड़ी शादी आहे त हिकिड़ी खे ई भाए। हिकिड़ा माण्हू ईअं शौक़ में शादियूं कंदा, पोइ पहिरीं ज़ाल छुटी, इहो गुनाह आहे, अज़ाब आहे। हीअ औरतूं ॾींहुं क़यामत जे महिल गले में पियो त पाण मुड़ुसनि जी जान मुश्किल सां छुटंदी, सम्झो था। इहे ॻाल्हियूं पक्का थियो, पक्का थियो। जे सम्झो था या रुॻो सुभाणे अल्लाह? सम्झी पोइ सुभाणे अल्लाह चओ। ऐं अलाए छा पियो चवां, तव्हीं सुभाणे अल्लाह पिया चओ। ईअं न करियो, सुभाणे अल्लाह चवण सां हक़ीक़त आहे। मूं पढ़ियो किताब में त नबी साईं फरमायो जेको माण्हू हिकु दफ़ो सुभाणे अल्लाह चवे थो, अब सभई सुभाणे अल्लाह चओ, अमा बि सुभाणे अल्लाह चओ। जेको माण्हू हिकु दफ़ो सुभाणे अल्लाह चवे थो, अल्लाह साईं उनजे लाइ जन्नत में वण लॻाए थो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, हींअर तव्हां सुभाणे अल्लाह चई त केतिरा वण लॻी विया। सौदो सस्तो आहे जे करियो त, सौदो सस्तो आहे। ऐं अल्लाह साईं अव्हांखे
अभी त दस्तगीर जा मुरीद आऊं अॻे चवंदो आहियां त अल्हम्दुलिल्लाह महबूब जी उम्मत दस्तगीर जा मुरीद बख़्शिया पिया आहिनि। जन्नत जन्नत त आहे ई नबी जे ग़ुलामनि जी, को दुश्मननि जी थोरी आहे। महबूब जे ग़ुलामनि जो इहो इनाम आहे। जेको महबूब जो ग़ुलाम आहे जन्नत उन जो इनाम आहे। जन्नत बदिलो कोन्हे, जन्नत इनाम आहे। इहो यादि रखिजो। मथां को चए त निमाज़ जे एवज़ मूंखे जन्नत मिलंदी, न, जन्नत इनाम आहे, बदिलो कोन्हे। ठीकु आहे, सम्झो। औरतुनि जी ख़ासि पारत हुजे, ख़ासि औरतुनि जी अव्हांखे पारत हुजे। ही न्याणियूं आहिनि, ही अव्हांजे लाइ अव्हांजे घर खे सिंगारीनि थियूं, अव्हांजा बच्चा पैदा कनि थियूं, अव्हांजे हर शइ खे सिंगारीनि थियूं। अवी हिननि खे सिंगारींदा वञो।